अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतन जो मशहूर फ़नकार मुनवर मौलाई असल में केर आहे ऐं कहिड़े शहर सां ताल्लुक़ थो रखे। छा मुनवर मौलाई गंजो आहे? छा मुनवर मौलाई जी ॿी घरवारी सिंध जी बहितरीन गुलकारा शबाना कोयल आहे? मुनवर मौलाई छो ऐं छा जे करे मशहूर थियो? छा हक़ीक़त में मुनवर मौलाई जो मुमताज़ मौलाई सां ताल्लुक़ आहे या सिर्फ़ु नाले महत ताल्लुक़ आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन ईंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी गीतनि जो मशहूर फ़नकार मुनवर मौलाई मुनवर मौलाई जो ताल्लुक़ सिंध जे बहितरीन शहर खैरपुर मीरस भरिसां हिकिड़े नंढड़े ॻोठ सां आहे। मुनवर मौलाई जे ख़ानदान में को बि फ़नकार न आहे। मुनवर मौलाई कुकड़नि जो मशहूर खपती आबास अली चांडे जो भाउ आहे। आबास अली चांडे ऐं मुमताज़ मौलाई जे विच में काफ़ी पुराणी दोस्ती आहे। पोइ आख़िर मुनवर मौलाई प्रोड्यूसर सदोर चांडे खे चयो त मुमताज़ मौलाई जे एल्बम में मुंहिंजी तस्वीर लॻाए। इन खां पोइ मुनवर मौलाई जो पहिरियों एल्बम आज़ाद प्रोडक्शन में थियो, जंहिं एल्बम जो हिकु गीत सॼी सिंध में मशहूर थियो। मुनवर मौलाई के मशहूर ऐं फ़नकार बनाइण वारो आज़ाद प्रोडक्शन जो मालिक सदोरो चांडियो आहे। कोई मञे या न मञे, बाक़ी सोशल मीडिया ते ख़बरूं वायरल आहिनि त सिंध जी बहितरीन गुलकारा शबाना कोयल मुनवर मौलाई जी ॿी घरवारी आहे, पर हक़ीक़त में इन ख़बर में काई सचाई न आहे। वधीक रब बहितर थो ॼाणे। वधीक इन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।